अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अत्तलाक़ु मर्रतानि व इम्साकुन बिमारूफ़िन औ तसरीहुम बिइहसान वला यहिल्लु लकुम अन तअख़ुज़ू मिम्मा आतैतुमूहुन्ना शैय्अन इल्ला अन यख़ाफ़ा अल्ला युक़ीमा हुदूदल्लाहि व इन ख़िफ़्तुम अल्ला युक़ीमा हुदूदल्लाहि फ़ला जुनाह अलैहिमा फ़ीमा इफ़्तदत बिही तिल्का हुदूदुल्लाहि वला तअतदूहा वमन यतअद्द हुदूदल्लाहि फ़उलाइका हुमुज़ ज़ालिमून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुर रसूल। अत्तलाक़ु मर्रतानि, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त तलाक़ूं ॿ आहिनि जंहिंमें मोटाइण जी गुंजाइश आहे। ॿ तलाक़ूं आहिनि। व इम्साकुन बिमारूफ़िन औ तसरीहुम बिइहसान, जेकॾहिं उनखे भलाई सां रोके रखो या उनखे इहसान करे छॾे ॾियो। तव्हां वटि गुंजाइश जेका ॿिनि तलाक़नि जी आहे। इन टी तलाक़ अची वई त पोइ तव्हांजा तालुक़ ख़तमु थी वेंदा। ऐं ॿिनि तलाक़ुनि ताईं गुंजाइश आहे, सो बि इद्दत जे करे त पोइ रुजू करे सघे थो। इद्दत गुज़री वई त इहो ख़तमु थी वेंदो। तलाक़ हिकु अहिड़ी शइ आहे, शरई मसइलो, दीन जो हिकु अहकाम आहे। जीअं निकाह करण महिल असां उलमा जे तरफ़ ॾे निकाह पढ़ंदड़ ॾे रुजू कंदा आहियूं, तलाक़ वारे टाइम में असां इहो कमु न कंदा आहियूं। हालांकि तलाक़ वारे वक़्त में बि ज़रूरी आहे त पुछो त बाबा तलाक़ कीअं ईंदी आहे, तलाक़ जा क़िस्म घणा आहिनि। ऐं असां तलाक़ ॾेई पोइ वरी पछताईंदा आहियूं, पोइ उनजो को इसालो ई न आहे। हिकिड़ी तलाक़ उहा जंहिंखे बिदअत तलाक़ चइबो आहे, उहा तलाक़ कहिड़ी आहे जेको टेई तलाक़ूं गॾु ॾेई छॾियूं। हिकिड़ी तलाक़ हसन आहे, ॿी तलाक़ सुन्नत आहे, यानी तलाक़ जूं टे क़िस्मूं आहिनि। यानी बहितर तलाक़ उहा आहे त औरत खे तलाक़ ॾिजे पाकाई वारी हालत, पलीती वारी हालत में। ऐं हिकिड़ी तलाक़ वरी महीनो गुज़री वञे न, वरी ॿी पाकाई अचे त ॿी तलाक़। इहो तरीक़ो जेको आहे हसन तरीक़ो आहे, सुहिणो तरीक़ो आहे तलाक़ जो, जंहिंमें पछताव आहे शरई लिहाज़। पर असां जहालत जे तरफ़ ॾे माइल थियणो, असां इहो सोचूं नथा त तलाक़ छा हूंदो। थोरे ते मसइला ईंदा आहिनि, रोईंदा आहिनि वेही, हाणे छा थिए, रोअण त हुनजो इलाजु न आहे। निकाह महिल जेकॾहिं तव्हां उलमा ॾे रुजू कयो था त तलाक़ महिल बि त रुजू कयो। तलाक़ कीअं थींदी आहे, तलाक़ जा अहकाम कीअं आहिनि। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात आयत करीमा में इरशाद फ़र्क़ तलाक़ूं ॿ अथव। तलाक़ मर्रतानि, ॿ भेरा आहे। पोइ जेकॾहिं रोकियो भलाई सां, पोइ रखे पाण वटि तव्हांजी मर्ज़ी आहे। पोइ जे छॾे ॾियो था पोइ बसि चुप करे वेही रहो, इज़त गुज़री वञे, ख़ुदि ब ख़ुदि टी तलाक़ पइजी वई। ऐं अहसान सां छॾियो, छा थो फरमाए, व तसरीहुम बिल अहसान, गुस्से में कावड़ में न, अहसान सां छॾियो। जेकॾहिं ॿ ज़िंदगियूं पाण में नथियूं ठही सघनि, इस्लाम में इहा गुंजाइश त आहे न। इहे नथा ठही सघो, तव्हां गदाई इख़्तियार कयो, पर दुश्मनी तौरु न, इंतकाम तौरु न, शरई तौरु इन ख़ुशादी दिलि सां, ऐं उन्हनि जे मथां अहसान करे घरवारी खे छॾियो। वला यहिल्लु लकुम अन तअख़ुज़ू मिम्मा आतैतुमूहुन्ना शैय्अन, ऐं नाहे हलाल वाक़ई तव्हां ॾेही जो वठो उन शइ खां जेको तव्हां उन्हनि खे ॾिनो आहे। मसलन महर ॾिनो आहे, ऐं महर उन्हनि खां मोटाए वठो, इहो नाहे मोटाइणो। या का बख़्शिश ॾिनी आहे, बख़्शिश ॾिबी आहे, मां तोखे बख़्शे थी ॾियां। बाक़ी ॿियो जेको सामान घर में ॾियो था पिया, निकाह जे तौर में घर जो सामान आहे या ज़ेवरात आहिनि, महर खां सिवा आहिनि, बख़्शिश आहे, उहो मुड़ुस ॾिनो, उहो मोटाए सघे। बाक़ी बख़्शिश औरत खे जेका कई त उहा बि नाहे मोटाइणी, जेकी हिकु शरीयत में कयो आहे। ऐं ॿियो जेको महर ॾिनई, महर क़तल वापसि न आहे। अल्लाह ताला फरमायो हुन खां न वठो, इल्ला ऐं यख़ाफ़ा अल्ला युक़ीमा हुदूदल्लाह, जेकॾहिं ख़ौफ़ कनि था हीअ जो न क़ाइमु कंदा अल्लाह जे हदुनि खे, फ़इन ख़िफ़्तुम, जेकॾहिं ख़ौफ़ कयो तव्हां अल्ला युक़ीमा हुदूदल्लाह फ़ला जुनाह अलैहिमा, पोइ जेकॾहिं तव्हां ज़ाल मुड़ुस पाण में सही ज़िंदगी नथा गुज़ारे सघो, पंहिंजे हुकूक खे अदा नथा करे सघो, त पोइ हिन में को गुनाह कोन्हे को, भले तव्हां तलाक़ ॾियो, तलाक़ ॾियणु गुनाह न। पर अलाह नाराज़ थिए थो, बग़ैर वजह जे तलाक़ ॾिजे त ख़ुदा नाराज़ थिए।
अॻिते अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो फला जुनाह अलैहिमा फी मुफ्तदत बि ऐं नाहे गुनाह मथे इन जे पोइ जेकॾहिं औरत फिदियो ॾिए त फिदियो ॾिए तिल्क हुदूद अल्लाह, इहे अलाह जूं हदूं आहिनि। फला तअतदूहा, पोइ उन अलाह जे हदुनि खां तव्हां तजावुज़ो न कयो। वमन यतअद्द हुदूद अल्लाह, पोइ जेको शख़्स तजावुज़ो करे थी अलाह ताला जे हदुनि जो, पोइ उलाइका हुम ज़ालिमून। हाणे फी मुफ्तदत जी माना छा आहे? इहो इनखे चइबो आहे शरीर जे अंदरि खुलो जेको आहे न मर्द जे तरफ़ो न थींदो आहे, औरत जे तरफ़। कोर्ट में वञी दरख़्वास्त ॾींदी आहे औरत, खुले जी दरख़्वास्त ॾींदी आहे। पर असां वटि कोर्टुनि जे अंदरि गैर शरई कानून आहे, इस्लामी कानून न आहे। हालांकि शरई कानून उहो आहे जेको अलाह ऐं अलाह जे रसूल इर्शाद कंदो आहे। हाणे औरत जेकॾहिं खुले जी दरख़्वास्त ॾिए थी पई त मां हिन मुड़ुस सां गुज़ारे नथी सघां ऐं मूंखे खुलो ॾिनो वञे, उनजो ज़िक्र हिन आयत मुबारक में फी मुफ्तदत बि, पोइ औरत खां एवज़ वठिणो। खुले औरत जेकॾहिं मर्द जे तरफ़ो तलाक आहे त उहो औरत खां एवज़ न वठिबो, पर जे औरत जे तरफ़ो तलाक आहे त पोइ उन में खुले जे अंदरि एवज़ वठिणो पवंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह जे अंदरि हिकिड़ी साइण आई जंहिंजो नालो जमीला बिनती अब्दुल्ला। अची अर्ज़ु कई, साईं मां पंहिंजे मुड़ुस सां नथी गुज़ारे सघां, असांजी तबियतूं पाण में नथियूं मिलनि, सो मूंखे हिन खां तलाक वठाए। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात हुनजे मुड़ुस खे घुरायो। साहिबी सॻुरो हीअ औरत शिकायत खणी आई आहे त मां तोसां नथी गुज़ारे सघां। पोइ हिनखे कहिड़ी बि शिकायत आहे, जाइज़ शिकायत आहे, त पोइ हुनखे तलाक ॾे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एवज़ वठी साहब अचियो त मां हिनखे बाग खजल जो महर में ॾिनोमांसि, इहो मूंखे मोटाए ॾे, त पोइ मां यानी इस्लाम जे अंदरि इहो जाइज़ आहे। जेकॾहिं औरत तलाक तलब करे थी पई, जॾहिं खुलो वठे थी, खुलो जंहिंखे चवंदा लफ़्ज़ आहे, वठे थी पई त औरत खां एवज़ वठिजे। त जे निकाह जे अंदरि हुन ख़र्चु कयो आहे ऐं हुनखे वरी अॻिते ज़िंदगी गुज़ारणी आहे ऐं तलाक जेका सो औरत जे तरफ़ खां आहे, त पोइ इस्लाम जे अंदरि इहो जाइज़ आहे त औरत हुनखे ॾे। ऐं केतिरो ॾे, यानी की महर जेतिरो ॾे या महर खां वधीक वठे त बि जाइज़ आहे, पर मक़रूह थी पवंदो। यानी औरत उहो पंहिंजे मर्द खां तलाक वठंदी, पर एवज़ में वठंदी। पर इहो फस खे निकाह किन के थो तलाक आहे, यानी फिदियो वठी ॾिनई हुन, जॾहिं फिदियो ॾिनई खुले या दर, त उहा तलाक वाक़ियो थी वेंदी। पर बाज़ जो कोल आहे त तलाक वाक़ियो न थी, तलाक हुनखे ॾियणी पवंदी। एवज़ जेको ॾिए थी पई ऐं हुनखे तलाक ॾियणी पवंदी। त असांजी कोर्टुनि जे अंदरि ईअं कोन्हे को, अगरि 3 हाज़िरियूं थिए जे आयो तुंहिंजो मुड़ुसु त वाह न त तोखे तलाक आहे। पर जेसिताईं मुड़ुसु तलाक नथो ॾिए न, तेसिताईं तलाक वाक़ियो न ॾिए। यादि केरु बि शख़्स वॾेरो हुजे, ज़िमीदार हुजे, नवाब हुजे, केरु कंहिंजी ज़ाल खे तलाक नथो ॾिए। पीउ बि पंहिंजे पुट जी ज़ाल खे तलाक नथो ॾिए, ॾाढो बि नथो ॾेई सघे। त कोर्ट खे कहिड़ो अख़्तियार आहे? कोर्ट में त पावर आहे न, तव्हां घुरायो हुन मर्द खे घुरायो ऐं फ़ैसिलो कयो, शरई फ़ैसिलो कयो न, जो हुन में पावर आहे। त इन करे असांजे बुज़ुर्गनि मना फरमाई आहे त जेका औरत कोर्ट जी तलाक याफ़्ता आहे हुनजे मथां ॿियो निकाह पढ़णु नाजाइज़ आहे। त सही हुनखे तलाक न आहे। शरई तलाक उहा आहे जेका अलाह ताला पंहिंजे कलाम मजीद जे अंदरि सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात बयानु फरमाई आहे। यानी त तलाक जो अख़्तियार मर्द खे आहे, एवज़ जे बदिले में ॾे या बग़ैर एवज़ जे ॾे, या 2 तलाकूं ॾेई करे चुप कई वेही रहे, इज़त गुज़री वई त 3 ख़ुदनि जे मथां पइजी वई। हीअ तरीक़ा पर इन तलाक हा, पोइ जॾहिं तलाक ॾिनाई न फिदियो वठी या बग़ैर फिदियो वठी, भला या हिलो भला त हिलो इन तलाक हा फला त हिलो लहू मिन बाद हता तनकिह ज़ौजन ग़ैरह। हाणे उहा औरत हुनजे लाइ हिलाल नथी थिए ताजो उहा ॿिए मुड़ुस सां निकाह थिए। हाणे तलाक ॾेई 3 तलाकूं वाक़ियो थी वयूं, हाणे मुतलिक मर्द जो अख़्तियार ख़तमु थी वियो। हाणे औरत सां वरी ॿीहर निकाह नथो करे सघे, रुजत बि नथो करे सघे। अतलाक मरतान जी 2 तलाकूं आहिनि त हुन में रुजत आहे। पर जॾहिं 3 तलाक वाक़ियो थी वई, जंहिंखे मुग़ल्लज़ा चइबो आहे, हाणे उहो मर्द वरी उन पंहिंजी औरत सां निकाह नथो करे सघे। उनजे लाइ अलाह ताला शर्त कहिड़ो रखियो, हता तनकिह ज़ौजन ग़ैरह, ताजो उहा औरत ॿिए मुड़ुस सां निकाह करे, ॿिए सां निकाह करे। ऐं ॿिए सां निकाह कॾहिं कंदी? जॾहिं हिन जी इद्दत गुज़री वेंदी, ईअं न, इद्दत गुज़री वञे, इद्दत गुज़रण खां पोइ ॿिए सां निकाह करे, पोइ उहो मर्द हुनखे तलाक ॾे
पोइ वरी इद्दत उहा गुज़ारे 3 महीना या सलाद पुरो वो फ़ैन तलक़हा पोइ जेकॾहिं ॿियो मुड़ुसु हुनखे तलाक ॾे फला जुनाह अलैहिमा अन यतराजा उहो नाहे हिन ॿिन्ही जे मथां गुनाह जेकॾहिं पहिरें मुड़ुस जे तरफ़ ॾे रुजू करे इन ज़न्ना जी गुमान थिया कनि ॿई ॼणा ऐं युक़ीमा हुदूद अल्लाह हे जो क़ाइमु कंदा अल्लाह ताला जी हदुनि खे व तिल्क हुदूद अल्लाह ऐं अल्लाह इहे अल्लाह जूं हदूं आहिनि इहो बय्युनहा लिक़ौमी यअलमून इहे पंहिंजी हदुनि खे अल्लाह ताला उन क़ौम जे लाइ बयानु फरमाए थो पए जेका क़ौम ॼाणे थी इल्म वारी आहे सम्झदार आहे इन में छा आहे छा हुकुम अल्लाह ताला वॾो राज़ आहे हिकमत न त असां तलाक खे त कुझु महसूस ई न कयूं आहे न तलाक खे त असां रांदि कयूं आहे रोज़ वेठा खेॾूं आहे तलाक सुबुह जो तलाक ॾेई शाम सां ज़ाल सां गॾु वेठो पर अलाह ताला अहिड़ो हिकिड़ो निज़ाम ठाहियो जो रांदि तलाक थी न सघे तलाक ॾिनई ज़ाल हुनखे निकाह भरे किरी हाणे वरी उनखे पंहिंजी ज़ाल नथो बणाए सघे उनजे लाइ शर्त इहो आहे त उहा औरत वरी पूरो मुकमिल निकाह वञी ॿिए मर्द सां करे इज़त खां यानी इहा अलाह ताला सज़ा ॾिनी हिकिड़ी औरत खे मसइला ईंदा आहिनि हिकिड़ी औरत खे ॿियो मर्द कयो आहे सज़ा वरी औरत खे वरी ॿिए सां ॿिए सां वञी निकाह करे तलाक त मर्द ॾिनी आहे न सज़ा इस्लाम उनखे ॾिए न पोइ तलाक चोरी ॾिनी हक़ीक़त में इहा सज़ा मर्द खे आहे वॾी सज़ा आहे मर्द खे हाणे कोन्हे की गैरत जी तक़ाज़ा आहे त ॿई तरह सां जो इहा सज़ा कंहिंखे औरत खे थोरी आहे या मर्द खे सज़ा ऐं अलाह ताला मर्द खे सज़ा ॾिनी आहे त तूं तलाक ॾिनी आहे हाणे तूं माई खे ख़ातुन खे तूं नथो मोटाए सघीं तव्हांजो इहा औरत वञी ॿिए मर्द सां निकाह करे पूरी ज़िंदगी जेके हुक़ूक़ हूंदा आहिनि निकाह जा उहे अदा करे ऐं पोइ उहो तलाक ॾे उनजे मथां लाज़िम कोन्हे को जो उहो तलाक ॾे या वफ़ात करे वञे पर अलाह इहो शर्त रखियो आहे त उहा औरत वरी मोटी साॻे मर्द जे निकाह ॿियो अचे न त तलाक खे त मज़ाक सम्झंदा कठोर कंदा त तलाक कहिड़ी शइ आहे जंहिं मज़हब जे अंदरि इहा शर्त कोन्हे को उनजी कहिड़ी उनजे माशरे में औरत जी इज़त आहे पुॼी कोन्हे औरत जी इज़त खे अलाह ताला ॿार फरमाए भली मर्द ते सज़ा हुजे त अॻिते तलाक ॾियण खां पोइ कीमाईंदो त सही न त तलाक जी सज़ा कहिड़ी आहे हिकिड़ो अहिड़ो रिश्तो आहे जेको हमेशह जे लाइ टुटी थो वञे बचा जेके आहिनि सो उहे तक़सीम थी था वञनि औलाद जे लाइ वॾो मसइलो पैदा थिए थो घर जो माहौल ई सॼो तब्दील थी थो वञे जंग जो मैदान बणिजी थो वञे त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात अहिड़ो क़ानून असांखे अता फ़रमायो आहे जंहिंमें असांजी इज़त असांजी हैरत असांजो ईमान असांजो दीन सलाम ख़ुदा जे क़ानून में का को ऐब थोरी न अलाह जी ज़ाती बाबरकात असांजे मथां इहो अहसान फ़रमायो आहे जेको दीनी शरीर जो असांखे क़ानून अता फ़रमाए थी अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इहे अलाह जूं हदूं आहिनि जो बयानु फ़रमाए थो उनखे वाचे क़ौम जे जेके ॼाण वारा आहिनि इल्म वारा आहिनि जेके सम्झदार माण्हू इन ॻाल्हि खे सम्झनि था त ख़ुदा हे क़ानून छो करे दुआ अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।